अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। तकरार ड्रामे जी अचण वारी किस्त जी दोस्तों तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं त हाणे मूसा वाक़ई गिरफ़्तार थी वेंदो नेक्स्ट एपिसोड में। उन सां गॾु बख़्शल खे बि पुलिस पकड़े वेंदी। छा इहा सचाई खुली वेंदी त मूसा ते गोली कंहिं हलाई ऐं उन जे इल्ज़ाम बख़्शल ते हणी करे पुलिस छा उन खे का लाकअप करे छॾींदी या वरी सिजावल ॾिठो अखियुनि सां त पोयों गोली कंहिं हई मूसा खे उहो ॿुधाईंदो। छा इन्हनि जो ठाह दरिया ख़ान कराईंदो या नवाब खान इन्हनि जो ठाह न करण ॾींदो। सॼी कहाणी तव्हांखे ॿुधायूं था इन नंढड़े वीडियो में। पहिरियों इन खे पूरो ॾिसो ऐं थी सघे तो दासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इन खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों नेक्स्ट एपिसोड में जेको आहे न सूबेदार उते ई हथु खणी हणी छॾींदो आहे जिते बेड ते पियो आहे मूसा। उन खे चवंदो आहे तो मथां तूं भॼी वञे तुंहिंजे मथां एफआईआर थियल आहे। ऐं बाक़ी बख़्शल खे बि ॻोल्हींदो आहे जेका मूसा ते गोली हली उहो वरी बख़्शल जो नालो ॾेई छॾींदो आहे मतिलबु इन खे पाण में विढ़ाइण जे लाइ। ऐं ॿिन्ही जो एफआईआर में नालो बाक़ी टियों कंहिंजो नालो न ॾींदो आहे। अहिड़े हिसाब सां जेको दोस्तों ऐं दरिया ख़ान इहा ॻाल्हि कंदो आहे मूसा ॿुधाईंदो आहे सॼी कहाणी त असांजा इख़्तिलाफ़ कीअं थिया मूं वटि सबूत आहिनि जेको आहे मूंखे हाकिमज़ादी फसायो। पोइ दरिया ख़ान चवंदो आहे तव्हांजो मां ठाह कराए सघां थो सबूत तूं उन जे पेश कर। लेकिन मूसा मना करे छॾींदो आहे हाणे असां हिकु नथा थी सघूं सिजावल ऐं मां दुश्मन आहियूं दुश्मन रहंदासीं। हाणे इन्हनि सबूतनि जी का ज़रूरत न आहे। इन शइ जो नवाब खान खे वहम थी वेंदो ऐं आशू खे उहो चवंदा त अगरि सिजावल अखियुनि सां तोखे आशू खे ॾिठो आहे अगरि उहो बची वियो आहे त उहो मूसा खे सभु कुझु ॿुधाए छॾींदो त पोयों गोली आशू हई आहे। पोइ नवाब खान ऐं आशू जे लाइ मुसीबत पैदा थी वेंदी। इन जे लाइ इन्हनि जो ठाह न थिए उहो कोशिशि कंदा आशू ऐं नवाब खान त मूसा ऐं सिजावल जो ठाह न थिए ऐं इहा न हक़ीक़त खुली वेंदी त पोयों गोली कंहिं हई। हाणे भावल वरी तकड़ न करे भावल तकड़ करे मीर सां बि विड़ी सघे थो छाजे करे उन खे मूसा रोकंदो भावल खे तूं इहो क़दम न खणे। लेकिन हू इहो सोचे रहियो आहे तूं त मीर ॾिठो वियो हुयो बख़्शल ॾिठो हुयो मथां इन गोली हयूं हुजे सभिनी जा हिक ॿिए जे मथां वहम आहिनि। लेकिन नवाब खान पूरी चालाकी सां ऐं से आशू सिजावल खान ताईं मूसा खे हिक ॿिए सां ठाह न करणु ॾींदा। लेकिन सिजावल अखियुनि सां ॾिठो हुयो त गोली कंहिं हई आहे।